का साईं गुलाम रसूलुल्लाह का जिंदाबाद साईं गुलाम रसूलुल्लाह का मेहरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम मुझे साथ जो साथी मोहतरम एजाज अली चांडियो साहब, जनरल सेक्रेटरी पटेल सिंध, मुझे बो साथी मालिया सेक्रेटरी लाल मोहम्मद जावली साहब ऐं मुझो प्यारो भाउ साबिका मरकजी जनरल सेक्रेटरी पटेल सिंध मुख्तियार अहमद सोलंकी साहब, साबिका डिवीजन लाड़काने जो सदर ऐं पूरी सिंध में मफामती बादशाह के नाले से मशहूर मानींदड़ अमाला खान महर साहब, डिवीजन लाड़काने जो सदर मोहतरम आतिफ खान महर साहब, इन जिले जो सदर मोहतरम अमाला महर साहब, तालके लखी जो सदर मोहतरम मोहम्मद कासिम महर साहब, तालके सिटी शिकारपुर जो सदर मोहतरम मीर गुलाम रसूल खान जुलन साहब, जुल्फकार खान हजाम साहब, तालके शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी मोहतरम मोहम्मद रफीक सुमरो साहब, ऐसा जो बा मोहतरम मोहम्मद अकरम अबड़ो साहब, स्टेज ते वेठल मुझो प्यारो बा मोहतरम आफ्ताब अहमद जूनेजो साहब, सदर पटेल तालका गड़ी हसीन, मुझो भा जिले जो सीनियर वाइस प्रेसिडेंट मोहतरम मोहम्मद यूसुफ पवार साहब, इन पिंडाला में वेठल उस्ताद साथियों दोस्तों, इन पिंडाला में स्पेशली पांजो साहब से ताल्लुक रखंदड़ हिकड़ो जिले शिकारपुर जो वडो नालो जख्मी अब्दुल रशीद महर साहब ऐं मुझा उस्ताद साथियों, अस्सलाम वालेकुम। सब का पहिरियां ऐं निहायत इन शिकारपुर के उस्तादन जो इन उहदेदारन जो शुक्रगुजार आहियां जो हेड़ी गर्मी में पांजे पेटेल तंजीम के हुकुम के लबैक चई पांजे अगवान के मकसद ऐं माना ॿुधाइण लाइ हिते गॾु थी करे इंतजार करे रहिया आहिनि। दोस्तों, ऐं पांजे इन सॼी तक़रीर खां पहिरियां मां वज़ाहत कंदो हलां साईं यार मोहम्मद चांडे साहब जे लफ़्ज़नि जी त जेकॾहिं ही पेटेल तंजीम छा, ही पेटेल जा उहदेदार छा, पर सिंध जो बच्चो जेकॾहिं सिंध आहे त सिंध जी विरासत कॾहिं बि क़बूल न कंदो। सिंध जो को बि सूबो असांखे क़बूल न आहे। ही असां पंहिंजा ज़ाती पंहिंजी मुलाज़मत जा हक़ ॿियूं ख़्वाहिशूं सभु कुर्बान करे सघूं था, पर सिंध जो ड्रामो कॾहिं बि बर्दाश्त करे नथा सघूं कंहिं बि क़ीमत ते, जेका सिंध खे ॿियनि सूबनि विढ़ण न ॾींदासीं। मोहतरम दोस्तों, हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त जिते तंज़ीमूं उहे फिलाई हुजनि, सियासी हुजनि, समाजी हुजनि, जेकॾहिं उन्हनि में नज़्म ऐं ज़ब्त ऐं जेकॾहिं हिकिड़ो ड्यू प्रोटोकॉल, ड्यू अदब अखलाक, रेस्पेक्ट जेकॾहिं तव्हां असां हिक ॿिए जो न कंदासीं ऐं उन्हनि उसूलनि ते न हलंदासीं त यकीनन पाण के वॾा मक़सद जेको आहे सो हासिल करे न सघंदासीं। ही पिरामिड उस्ताद सां जेका ज़्यादती थी रही आहे वो इंतहाई बर्दाश्त का मथे है। दोस्तों, ही हथ में सब आंगुल बराबर न आहिनि, कमियूं कोताहियूं हर जगह ते थी सघनि थियूं, पर जहिड़े तरीक़े सां असांजो हिन 5-7 साल वॾी पिरामिड उस्ताद पंहिंजी ड्यूटी करे थो, पंहिंजी तालीम ॾे थो ऐं चवंदो त उनजो मिसाल अॻे करे नथो मिली सघे थो। ड्यूटी जो पाबंद आहे, पर उनजे बावजूद भी उनखे परेशान करे थो वञे। उनजो सबब इहो आहे
त जेको सिंध गवर्नमेंट जो नारो आहे त पढ़ंदी सिंध ऐं वधंदी सिंध, पर आउं चवां थो उनजे हू कमु जेको आहे उहो उतर करे रहिया आहिनि त परेशान उस्ताद थींदो ऐं दरपदर सिंध जी तालीम थींदी। त अहिड़ियूं पॉलिसियूं सिंध गवर्नमेंट जेके लॉन्च करे रही आहे, हिकिड़ियूं लॉन्च थी चुकियूं आहिनि, ॿियनि जे जो पासो अञा तयार न आहिनि। त दोस्तो उन्हनि सभिनि मंसूबनि खे असीं फेस करण जे लाइ, उन्हनि खे थियण ॾियण जे लाइ या उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ त घटि में घटि ही उस्ताद तंज़ीमूं हींअर जेको आहे सो पंहिंजी हिकमत अमली तहत ऐं हिकमत अमली जोड़े रहियूं आहिनि ताकी असीं पंहिंजे पाण खे वधि अञा नुक़सान ॾियण खां बचाए सघूं, पंहिंजे पिरामिड उस्ताद खे कहिड़ी हिकमत अमली सां वॾे नुक़सान खां बचायूं। त तव्हांखे ॿुधायां त 99 में 1999 में हिकिड़ो वर्ल्ड ट्रेड सेंटर में धमाको थियो, उतां 120 मंज़िल खां हिकिड़ो माण्हू टपो ॾिनो हुयो। हाणे 120 मंज़िल खां माण्हू टपो ॾे, तव्हां सम्झो बची सघे थो? कतई कोन बची सघंदो। पर हुन उमेद ते, उन आसरे ते उन टपो ॾिनो त मां हेठि किरी पवां, मुंहिंजूं टंगूं भॼी पवनि, मुंहिंजा हथ भॼी पवनि, मुंहिंजो जेको हलण फिरण न हुजे पर लूली लंगड़ी मूंखे मन ज़िंदगी जेको मुंहिंजी बची पए ऐं मां जी सघां। त हिन उमेद ते उन उतां टपो ॾिनो हुयो। माना पहिरियों हुयो छा त हू पंहिंजे वजूद खे बचाइणु घुरे पियो त मुंहिंजो वजूद बची वञे, पोइ ट्रीटमेंट कराईंदुसि, पोइ इलाज कराईंदुसि, पोइ पंहिंजो पाण खे ठीकु कंदुसि। त अहिड़े तरीक़े सां हिन वक़्तु असांखे पिरामिडी उस्ताद जे वजूद खे बचाइणो आहे, पिरामिडी तंज़ीम पेटर जे वजूद खे बचाइणो आहे। जेकॾहिं असीं पंहिंजा इहे वजूद बचाए वियासीं त ज़िंदगीअ में हर आयल मुसीबत जे लाइ फाइट कंदासीं, जंग कंदासीं, जिदोजहद कंदासीं, स्ट्रगल कंदासीं। त इन करे असांखे मुंदर थियणो पवंदो, असांखे मज़बूत थियणो पवंदो। असीं पंहिंजे ज़हन मां ही ख़्याल कढी छॾियूं त सुभाणे छा थींदो। ही एपीआई आहे, ही डॉक्यूमेंट्री वेरिफिकेशन आहे, ही नेम जा लेटर आहिनि, ऐं तव्हांखे यकीन थो ॼाणायां जेकॾहिं तव्हां तंज़ीम जा हथ मज़बूत कया त ही तंज़ीमी अॻुवान पाण कटाए सघंदा, पर तव्हांजे हक़नि जो जेका कॾहिं बि दस्तबरदार न थींदा। ही हक़ीक़त ॻाल्हि आहे। असांजी पेटल तंज़ीम हमेशह जॾहिं तरीक़ हलाईंदियूं हुयूं त असांजो बेनिफिट सिंध जा ॿिया मुलाज़िम बि खणंदा हुआ, पर हुनजो सबबु छा हो त उस्ताद भी कमिटेड हो, उहिदेदार भी कमिटेड हुयो। अॼु हिते स्टेज ते असीं बीही करे चई वञूं ही असां जेको स्टेज ते वेठा आहियूं, ही जेके असांखे अचल टेपियूं पियल आहिनि, इहे तव्हांजे बदौलत पियल आहिनि, तव्हांजे ताक़त सां पियल आहिनि, तव्हांजी ताक़त आहे, तव्हांजी हिम्मत आहे, तॾहिं असीं मथे वेठा आहियूं। न त हिकिड़ो पिरामिड उस्ताद उहो मिनिस्टर सां साम्हूं ॻाल्हाए, हिकिड़ो पिरामिड उस्ताद वो सेक्रेटरी सां ॻाल्हाए, हिकिड़ो पिरामिड उस्ताद वो डायरेक्टर सां मुंहुं ॾेई ॻाल्हाए, त पोइ तव्हां यकीन सम्झो त इहा में चांदी जी ताक़त कान्हे, हिनखे कद पंहिंजे उस्ताद जी ताक़त आहे। त दोस्तो हिते असांजो अचण जो मक़सदु ऐं ज़िलत में वर्कर कन्वेंशन करण जो मक़सदु इहो आहे त असां अवेयरनेस ॾियूं, दोस्तनि खे तयारु कयूं, उन्हनि खे नफ़नि ऐं नुक़साननि खां आगाह कयूं त असांजो नुक़सानु कहिड़ो थियणु वञे पियो, असांजो बेनिफिट कहिड़ो रहियल आहे जेको असांखे ज़रूरी आहे ऐं वठिणो आहे। असांजो सर्विस स्ट्रक्चर हर डिपार्टमेंट में पंहिंजो स्ट्रक्चर आहे, पर असांजे पिरामिड उस्ताद खे हिकिड़ी महदूद हींअर नए सिस्टम में हिकिड़ी बंदि गलीअ में फासायो वियो आहे। त उन मां निकिरण जे लाइ असीं तंज़ीमी तौर ते, ऑफिशियल तौर ते हिकिड़ो चार्ट ऑफ डिमांड तयारु कयोसीं सिंध जे उस्तादनि जे सलाह मसल सां, माना वर्किंग कमेटी जो इजलास घुराए करे, छो त ही तालके जो उहिदेदार आहे, उहो तव्हां खां डायरेक्ट जेको आहे सो उनजी लिंक आहे, उन खां पोइ उन सां ज़िले जी आहे, ज़िले जी डिवीज़न सां, डिवीज़न ज़िले जी मर्कज़ आहे। त जॾहिं हू पंहिंजा ख़्यालात खणी आया,
उनजे ख़्यालातनि मुताबिक़ उनजे तजवीज़नि मुताबिक़ ऐं असां ॾिठोसीं जो उस्तादनि जा मसइला अहम ऐं ज़रूरी आहे उन मुताबिक़ हिकिड़ो चार्ट ऑफ डिमांड तयारु कयो वियो आहे जेको असांजे जनरल सेक्रेटरी साहिब अव्हांखे ॿुधायो आहे त हिननि शयुनि ते असांखे स्ट्रगल करणी आहे छो त हिन मुल्क पाकिस्तान जे अंदरि बदकिस्मतीअ सां आइन खे पायमाल कयो वियो आहे कानून नाले का शइ न आहे ख़ासि करे वरी सिंध जे अंदरि हमेशा सिंध जे अंदरि 15-18 सालनि खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे जंहिंजो हमेशा नारो रहियो आहे त रोटी कपड़ा और मकान ऐं सम्झां थो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जे वञण खां पोइ शायदि पीपल्स पार्टी उन नज़रिए तां उन मक़सद तां पोइ हटी वई आहे जन सिंध जे माण्हुनि उन्हनि खे हेतिरा दफ़ा जो पासो मनसब जो कासो अता करण में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे त असां उन्हनि खे हिन स्टेज तां ॿुधाइण घुरूं था त सिंध जे आवाम सां गॾोगॾु जेको सिंध जो पिरामिडी उस्ताद भोगी रहियो आहे त असां उन्हनि जा दर्द उन्हनि जा आहिनि उन्हनि जा सूर उन्हनि जूं तकलीफ़ूं अव्हांखे ॿुधाए चुका आहियूं पर जेकॾहिं तव्हां नथा ॿुधो त पोइ एवलनि जे अॻियां वॾा वाक़ा करे तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिंध जो पिरामिड उस्ताद तव्हांजे ख़िलाफ़ निकिरी पियो आहे तो दोस्तों असां हिकिड़ी सिंध में ही होमवर्क करे रहिया आहियूं ऐं इहो चार्ट ऑफ डिमांड मिनिस्टर साहब खे ॾिनो आहे सेक्रेटरी साहब खे बि जमा करायो ॾेई आहियूं रिसीव कराया आहियूं त बाबा तव्हां ॾियो असां सां ही असांजा इश्यूज़ आहिनि ऐं उहे असांजा इश्यूज़ तव्हां रिसॉल्व कयो हुननि चयो आहे तव्हां सां टाइम रखूं था मिनिस्टर साहब खां जॾहिं मिलियासीं हुन चयो त सेक्रेटरी साहब खे चवंदो त हाणे मीटिंग कंदो मुंहिंजो न उन मीटिंग में आवाज़ हुजणु ज़रूरी आहे छो त बास अव्हां आहियो अहिड़ी शयूं आहिनि जंहिंजी अप्रूवल ॾियण जी ज़रूरत अव्हां जी आहे पर मिनिस्टर जी उहा लेवल कोन्हे का बहरहाल हुन चार्ट ऑफ डिमांड वरितो आहे असीं सभु हुन ते जेको आहे सो पंहिंजा ख़दशा ज़ाहिर कया त हिननि में ही ख़राबी आहिनि हब क्लस्टर ट्रांसफर SDR ऐं उन खां पोइ जेको ही नई जेका एप लॉन्च थियल आहे हिन ते असां चयोसीं असां कंहिं शइ खां डिॼूं कोन था उस्ताद हाणे ड्यूटी करे थो छो त हुनजो सबूत इहो आहे त तव्हां असां ते बायोमेट्रिक लॉन्च कई मॉनिटर लॉन्च कया CMO लॉन्च कया जज साहबनि खे तव्हां पावर ॾिना पर असीं सभु उस्ताद ड्यूटी कंदा आहियूं ड्यूटी कंदा पिया ही अलॻि शइ आहे त तव्हांजे सिस्टम में ख़राबी आहे हिकिड़ो उस्ताद फोन थी वियो आहे पोइ हुनखे बि तव्हां जेको आहे सो एब्सेंट था ॾेखारियो त माना सिधी ॻाल्हि आहे त उस्ताद ठीकु आहे अव्हांजो सिस्टम जेको आहे सो ग़लति आहे त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां फेस वेरिफिकेशन वारो एप लॉन्च कयो आहे त तव्हां असांजे उस्तादनि खे ऐं उन स्कूल ताईं पहुचण लाइ एतिरो फ़ासिलो रखो जो घटि में घटि उहो उस्ताद सुबुह जो उन टाइम जे अंदरि उते पहुची सघे उस्ताद ड्यूटी करण खां कोन थो लॻाए उस्ताद हमेशह ड्यूटी कई आहे उस्ताद स्कूल जी ड्यूटी करे उस्ताद पोलियो जी ड्यूटी करे उस्ताद इलेक्शन में जेको आहे ड्यूटी करे जेके फिल्म एजेंट असांजो फिल्म जी उस्ताद उन फिल्म में जेको आहे सिंध जे माण्हू उन्हनि जे झांगियुनि जी जेको आहे ख़िदमत करे कहिड़ी ॻाल्हि में फिल्म जो उस्ताद पोइते रहियो आहे त हिन केस खे प्रॉपर नमूने सां उन फोरम ते रखण जी ज़रूरत आहे तव्हांजी मर्कज़ी क़यादत ही पंहिंजो केस ज़रूरु रखंदी पर उनजो हिकिड़ो तरीक़ेकार आहे जेकॾहिं हिन क़यादत ते पोयां ही सिंध जो जेको आहे सवाल उस्ताद आहे जेकॾहिं उहो 25% मुद्दा ऐं मुनज़म थी करे बीहे ऐं सॾ खे लॻाए चवे ऐं सम्झायो पिणु जो सॾ को मसइलो अहिड़ो न आहे जेको तव्हांजो हल न थी सघे पर पाण खे मज़बूत थी इरादा मज़बूत करे ऐं पंहिंजे अॻवान खे लबेक चवणो पवंदो हुनजे हुकुम खे लबेक चवणो पवंदो उस्ताद सां हेतिरी ज़्यादती आहे उस्ताद रिटायर पाण थो करे पैसा हुन जा आहिनि पोइ बि जेको 2 लाख रुपया भरे थो पोइ बि 3 लाख रुपया भरे थो त ही आहे तंज़ीम जो गैरफाल हुजणु इन जे करे मुंहिंजी हिते गुज़ारिश हूंदी पंहिंजे ज़िले जे उहिदेदारनि खे ज़िले जे जेके बि तालुके जूं
काबीना सां आहिनि जेके बॉडियूं आहिनि या ज़िले जूं आहिनि या डिवीज़न जूं आहिनि त महिरबानी करे तव्हां जेको आहे सो घटि में घटि महीने जे अंदरि हिकु ॿ पंहिंजूं जनरल बॉडी जूं मीटिंग्स कयो उन खां पोइ पंहिंजे तालुकनि जे अंदरि तालुकनि जूं जनरल बॉडियूं कयो उस्तादनि खे घुरायो उन्हनि जे मसइलनि खां तव्हां वाक़ुफ़ थियो कहिड़ो बि ज़िले जे अंदरि ऑफिसर आहे जेकॾहिं तव्हां उहो कमु नथो करे तक़रीबन हर तालुके जे अंदरि 1000 1200 800 900 असांजो पिरामिड उस्ताद आहे ऐं हींअर असांजा तमामु हिकिड़ा यंग दोस्त असांजा नवां जेका सो IB पास कमीशन पास जेको उस्ताद पास थी विया आहिनि वॾो उन्हनि में जज़्बो आहे तव्हां हिकु दफ़ो उन्हनि खे कॉल करे ॾिसो कहिड़ो ऑफिसर तव्हांखे मना थो करे सॼो जो उन ऑफिसर जे ऑफिस जे अॻो धरनो न लॻे त मां न भरे ॾियां ही सभु दोस्त तव्हां सां गॾु आहिनि त अहिड़ी तरीक़े सां मुंहिंजा दोस्तो तव्हांखे असांजी गुज़ारिश आहे त सरकार हमेशह चाहे थी त असां रेगुलर मुलाज़िमनि खां जान आजी करे ही असां कॉन्टेक्ट ते या NGOs खे एजुकेशन जा इदारा जेको आहे ॾेई छॾियूं असां हिन में हथु कढी छॾियूं पर इन जा वारिस वाली जेको आहे उहे असां मुलाज़िम आहियूं असां प्राइमरी उस्ताद जेको आहे इन इदारनि जा एजुकेशन जे इदारनि जा असीं वारिस आहियूं सिंध जे तालीम जा बहितर ॾियण जा असीं वारिस आहियूं हीअ असांजो फर्ज़ बणिजे थो त जेके असीं पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ जिदोजहद स्ट्रगल कयूं पर उते असीं पंहिंजे सिंध जे गरीब ऐं मिस्किन बेपच माण्हुनि जे बचनि खे पंहिंजे तालीम ॾियण जे लाइ बि पंहिंजो जिहाद कयूं त उन्हनि खे बहितर तालीम ॾियूं इंशाअल्लाह तव्हांजो वक़्तु इलाही वठी विया आहियूं सिंध जे अंदरि ही वर्कर कन्वेंशन हलनि पिया ऐं उन सां गॾोगॾु कुझु दोस्तनि जूं तजवीज़ूं आयूं हुयूं त असांजे ज़िले में डेटाबेस जेका लास्ट फेज़ वारी 12 महीना 13 महीना थी वियूं आहिनि त हिन वक़्तु हिननि जो पगारूं न थियूं दोस्तो मां हिन ज़िले सदर साहब खे ऐं ॿी काबीना खे गुज़ारिश कंदुसि त जिते बि डेटाबेस तव्हांजी रुकियल आहे ज़िले जे अंदरि डायरेक्टोरेट जे अंदरि अवां मूंखे ॿुधायो हुनजो सबबु छा आहे ऑब्जेक्शन कहिड़ो आहे तव्हां सही माना मूंखे ब्रीफ कयो ऐं इंशाअल्लाह तव्हांजी इहा डेटाबेस हथों हथ खणी कराची में जेको तव्हांजी रिलीज़ कराईंदुसि दोस्तनि जो तंज़ीम मां मायूस थी विया दोस्त तंज़ीम मां मायूस असांजो अंदरि पियो आहे असांजो ख़ुदि ज़ाती जेको आहे सो दिमाग़ जी सोच आहे त असां मायूस थिया आहियूं तव्हां हिकिड़ी शइ ॿुधी छॾियो घर जे अंदरि घर जे वारद जो पतो तॾहिं पवंदो आहे जॾहिं उहो हिन जहान में न रहंदो आहे केतिरो बि जेको आहे सो निकम हुजे उहो पर उनजो पतो पोइ पवंदो आहे जॾहिं हिन जहान में हलियो वेंदो आहे त दोस्तो तव्हांजी तंज़ीम फर्द में नुक़्स थी सघे थो फर्दनि में जेको आहे कमियूं कोताहियूं थी सघनि थियूं पर तंज़ीमुनि में कुझु बि न आहे तंज़ीम तव्हांजो जियापो तंज़ीम तव्हांजो डक तंज़ीम तव्हांजो जेको आहे सो शिरकत आहे जेकॾहिं इहे तंज़ीमूं न हुजे त मां वॾे वाक़े चवां थो त तव्हांखे तालुके जो हिकिड़ो तालुका ऑफिसर एतिरो परेशान करे जो तव्हां सोचे बि नथा सघो हीअ अलॻि शइ आहे त तव्हां ऐं तंज़ीम जो कम्युनिकेशन जो गैप आहे जेकॾहिं इहो गैप न रहंदो त यकीनन तव्हांखे तकलीफ़ न ईंदी सो तव्हां उन शइ मां मायूस न थियो जंहिंजी सुञाण जेको आहे उहो पिरामिडी उस्ताद आहे पेटेल जी सुञाण पिरामिडी उस्ताद आहे पिरामिडी उस्ताद जी सुञाण पेटेल तंज़ीम आहे जे तंज़ीम आहे त पेटेल तंज़ीम आहे दोस्तनि जो असांजो नओं स्किल लिखियल आहे असांखे मुबारक में जेको नएं स्किल मिलंदियूं ईअं न आहे जेको तव्हां टाइम स्किल खे मां सोनो